अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों वॾी अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे। कक्कर जी भेण जेका यानी जुमे जेको आहे मुंहिंजी पोॼाई कार वारे हमरा वटि, उहो त अचानक हिकिड़ो रस्ते सां मिली वियो। उहो दोस्तों जेको वठी वियो आहे उहो उन छोकिरी सां शादी जा ख़्वाब ॾिसंदो आहे, चवंदो मूंसां शादी कर। लेकिन हू चवंदी मां फ़िलहालु कंहिं ॿिए जी आहियां, कंहिं ॿिए जे निकाह में आहियां। यानी सचाई पूरी न ॿुधाईंदी, कुझु कुझु ॿुधाईंदी। अहिड़े हिसाब सां इन वटि हूंदी पनाह में। ऐं होॾां वरी जेको आहे रांधण वारा परेशान ॻोल्हींदा रहंदा जुमे खे। जॾहिं जुमो आहे थींदो उन कुटको ॾींदा, पोइ जुमो ॿुधाईंदो त असुलु मसइलो छा हुयो। ऐं होॾो मां ॿुधाईंदो हलां त सोढल बि जेको अली ख़ान खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो ऐं उन खे रांधण वारा न मारे सघंदा। ऐं मुराद खे तोहफ़ो ॾींदो ऐं मुराद जेको आहे पंहिंजे भाउ खे ॾिसी करे सोढल खे माफ़ु करे छॾींदो, चवंदो अलॻि थिया ऐं तुंहिंजी ताक़त कमज़ोर थी वई आहे। पोइ हू गुलपरी खे छॾाइण जी कोशिशि कंदा। अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड ज़बरदस्तु थियण वारा आहिनि दोस्तों। मां ॿुधाईंदो हलां त हाणे जेको ड्रामो जीअं जीअं अॻिते वधी रहियो आहे तीअं तीअं ख़तमु थियण जी तरफ़ वधी रहियो आहे। ऐं शाहनवाज़ ख़ान इन भाउ खे अञा भड़काईंदो, चवंदो मंसूर ख़ान इहा छोकिरी हुई कक्कर जी भेण, इहो जुमो उॾाए छॾे आयो। ऐं मौलू अॻे ई चई छॾियो त इहो जुमो एॾां वञे पियो मंसूर ख़ान जे ॻोठु। यानी कूड़ हणी छॾियईं, जीअं रांधण वारनि जे बंदूकुनि जो रुख ओॾे हुजे। जीअं हैदर ईंदो रांधण वारा उनखे धिका ॾेई मुटाए छॾींदा, चवंदा हीउ ॿियो कमु बि मंसूर ख़ान जे चवण ते थियो आहे, उन्हनि खे ख़बर न चार।